हाणे इहे मामला निबरंदा कीअं, यूनियन काउंसिल इनखे सॼनि खे एड्रेस करे सघंदी या न सघंदी, इहे सभु हिकिड़ा चैलेंजिस आहिनि तव्हां। पर पहिरीं यूनियन काउंसिल छा थी करे सघे, उहे तव्हां इंसाफ़ ऐं ईमानदारी सां तव्हांखे इहो तव्हांखे वचन करिणो पवंदो, इंसाफ़ ईमानदारी सां तव्हांखे हलणो आहे, तॾहिं इहा इब्तिदा ठीकु थींदी त तव्हांखे ॿिया रस्ता मिलंदा। ॿ, हिते अचण खां पोइ जेका नज़र आई शइ उहा ख़ुशूसन अहिड़े शहरी इलाइक़े में ॿ इशूज़ मूंखे अजीब लॻा। हिकिड़ो त हीअ अर्बन एरिया आहे, इहा हिकिड़ी नंढी नोटिफिकेशन कढणी आहे लोकल गवर्नमेंट खे त हीअ रूरल एरिया न आहे, हीअ अर्बन एरिया आहे। उन लाइ का बि माण्हू मोकिले नोटिफाइड थियो त ऑटोमेटिकली कंहिं म्यूनिसिपल या लाॻापियल टाउन जो हिसो थी वेंदो। इहा छो पई नथी थिए, इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु। ॿ, हिते बावजूदि त शहर ऐं सॼे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दोस्त जेके हिते रहनि था ऐं तालीम जो रेशो सुठो आहे ऐं शहरी ज़िंदगी अंदाज़ गुज़रनि पिया, पर वोट वठण जो तरीक़ेकार अञा बि अधु मूंखे अञा रूरल लॻे। असां वटि खोड़ वॾेरा या चङा मुड़ुस ॻोठनि जा वारो थ्रेट हिते मूंखे ॿुधण में आयो, वधीक तव्हांखे ख़बर हूंदी त कची आबादी आहे अञा। ऐं पोइ जेके ॻोठ, मूंखे यादि आहे त साईं इमदाद मोहन शाह मुंहिंजो वालिद बाबा हिते जेके बि लाॻापियल जेके दोस्त हुअसि उन्हनि सभिनी खे ॻोठाबाद स्कीम में सनदूं ठाराए ॾेई छॾिया जीअं उहे माण्हुनि खे मालिकाणा हक़। पर खोड़ अहिड़ा उन इलाइक़े में असां वटि नवाब शाह में ॾेराऊं जिन उनखे रेज़िस्ट कयो, कोर्ट वञी सिफ़ारिशूं कराए न करण ॾियूं ऐं चवनि इहो ॾींदा आहिनि थोरे घणे ते त न त टपड़ खण, न त तुंहिंजो रहंदो हिते सरकारी तुंहिंजो कब्ज़े ते वेठो आहीं। यानी उन थ्रेट जे हेठि रखी ऐं माण्हुनि खे ख़ौफ़ में रखी ऐं अञा अहिड़े शहरी इलाइक़े में इन नमूने जो माहौल अञा पैदा थियो पियो त बुनियादी तव्हां दोस्तनि खे जेके चूंडिजी ईंदा या क़यादत जेका आहे मथे ताईं, उन्हनि वटि पूरो हिकिड़ो पहिरीं हिकिड़ी रिथा त हुजे त करिणो छा आहे। हिकिड़ा मसइला जेके रोज़मर्रा जा मामला ईंदा, हिकिड़ा रेगुलर जेके ऑफिस अॻे ई कंदियूं आहिनि सर्टिफिकेट्स या ॿिया कंदा आहिनि, सफ़ाई जा हूंदा, पाणीअ जा हूंदा, साईं सवल निशांती करे बिजलीअ जा मामला आहिनि जेके के करप्शन जे करे आहिनि, के मुख़्तलिफ़ सबबनि जे करे आहिनि, त उन्हनि जा हल छा आहिनि। त हिकिड़ो इहो थींदो जेकॾहिं चूंडिजो भले रूरल अची वञो, पर उन लाइ सरकारी सतह ते, कोर्ट सतह ते कंहिं बि नमूने सां उनजी विझी ऐं हिकिड़ो कमु तव्हांजे कटे अचण खां पोइ तव्हांजी पहिरीं करारदाद पाण वटि आया थिए हिनखे अर्बन एरिया में डिक्लेयर कयो वञे ऐं पोइ उनखे केस खे खणी तव्हां लोकल गवर्नमेंट खे अॻियां वधंदा त इनशाला असां सहकार कंदासीं। उहो हिकिड़ो शइ टुटे, ॻाल्हि मामिलो निबिरे। ॿियो हिते जेको मक़ामी आहे यूनिवर्सिटीअ जो ऐं मामिलो, यूनिवर्सिटीअ जो कमु थींदो, सोसाइटी कमु कंदी या यूनियन काउंसिल कमु कंदी, इन खे बि लोकल गवर्नमेंट जे फ़ैसिलनि में हिकिड़े पासे सिधो करिणो पवंदो जीअं उनखे ओनरशिप मिले। यकीननि तौर ते जेकॾहिं टाउन या म्यूनिसिपल जी तव्हांखे हिसो थी वेंदो त पोइ उहे सभु फैसिलिटीज़ जेके टाउन ऐं यूनियन हूंदियूं आहिनि उहे थींदियूं, छो त कंहिं बि यूनियन में सफ़ाई जो अमलो कोन हूंदो, कंहिं बि यूनियन में मुस्तक़िल जे पब्लिक हेल्थ जूं स्कीमूं त हूंदियूं आहिनि जेके तव्हांजूं नालियुनि जूं या ॿियूं, पर उनजी संभाल जे सिस्टम में को एम्प्लॉइज़ कोन रखियल हूंदा आहिनि जीअं रूरल एरियाज़ में तव्हांजूं हूंदियूं आहिनि। पर जॾहिं अर्बन डिक्लेयर थी वेंदो त ख़ुदि ब ख़ुदि उन खे कवर कंदियूं, पोइ तव्हांखे जेके बि टाउन मिले थो, तफ़सील नथो ॻाल्हायूं जेको बि थिए थो, पर यकीननि ई त उनजो हिसो थी वेंदा त पोइ वॾा मामला उन जे मार्फत कंदा। हिकिड़ा नंढा मामला तव्हां यूनियन जे मार्फत कंदव ऐं ॿिया वॾा मामला ख़ुदि ब ख़ुदि, छो त बजट वधी वेंदी, उहो स्टाफ वधी वेंदो ऐं उनजे पाणी जी रसद खां वठी ॿियनि मामलनि ताईं करे सघो। बाबडा जे इशू खे कीअं हैंडल कंदो इन ते बि छो त वेंदे तव्हांजा इलाइक़े में तव्हांजूं
उहे न आहिनि, ज़िमेदारियूं न आहिनि। एज़ अ यूनियन तव्हां इलाइक़नि में चूंडिजी ईंदो, तव्हांजे दोस्तनि जे हिननि सभिनि जे तावन सां चूंडिजी ईंदो, पर खोड़ अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हीं चवंदो असांजो त कमु बुनियादी नंढड़ियुनि शयुनि ते आहे, सोलर प्लेट विराईंदासूं या मशीनियूं विराईंदासूं, नलका विराईंदासूं, अहिड़े क़िस्म जी माना हिकिड़ी प्राय नंढड़ियूं शयूं करे न। हिन इलाइक़े यूनियन में तव्हां वटि जेके इदारा आहिनि उन्हनि में तव्हांजो इख़्तियार भले न लहंदो हुजे, पोइ तालीमी इदारो हुजे, पोइ सिहत जो इदारो हुजे, पोइ कहिड़ो बि इदारो हुजे, उनखे तई ओनरशिप ॾियो, चयो हा बाबा ही असांखे, इनखे पोइ तव्हांजे इख़्तियारनि में न हूंदो, पर उनखे जॾहिं पंहिंजो कंदो सॼे इलाइक़े खे, त पोइ सम्झो त उहे सहूलियतूं तालीम जूं, सिहत जूं, सफ़ाईअ जूं, पोइ उन लाइ डोड़ डुकप कंदासूं के तव्हांजी पहुच हूंदी, का मथी तव्हांजे टीम जी पहुच हूंदी। उन जॾहिं तव्हां मालिक थींदो न तॾहिं शइ थींदी। असां वटि घणो करे मूं छा खां सिखियो आहे तव्हांखे ॿुधायां थो, साईं दादा छा बाबा जेको आहे उहो इन्हनि शयुनि में सफ़ा स्पेसिफिक हूंदो त हिन इलेक्शन में बीहण जो मक़सदु छा आहे, इहो तव्हांखे पंहिंजो क्लियर करिणो। हिते रवाज इहो आहे त हीअ चंग मुड़सीअ जो को आहे हिकिड़ो को सिंबल, उहे उन लाइ चंग मुड़सीअ जो आहे जिन जी इज़त एतिराम उहिदे सां मिलंदी आहे, न त माण्हूअ जी सां मोहबत एतिराम जा ॿिया खोड़ रस्ता आहिनि जेके देरि पा आहिनि ऐं वधीक ताक़तवर आहिनि, पर हुन जी चंग मुड़सी उन ते थी हले, उहिदनि ते थी हले। छो त हुननि जा अक़रबा परवरी ऐं करप्शन उन ते थी आहे। पोइ ठेकेदारी सिस्टम में हिकिड़ो पैदागीरनि जी हिकिड़ी चेन ठहे थी जेका मथे ताईं, पोइ का पाणीअ जे सप्लाई खां करणी हूंदी, कंहिंखे को बेनिफिट ॾियणो हूंदो, को ॿियो को तपेदार खे ॾियणो हूंदो, को कंहिंखे ॿियो हूंदो, अहिड़े क़िस्म जूं हिकिड़ियूं शयूं आहिनि। ॻोठाबाद स्कीम में हिननि खे आणणु फर्स्ट, या शहरी फार्म 2 ते आणणु, इहे सभु इशूज़ तव्हां चवंदो यूनियन खां थोरो मथे आहिनि, पर तव्हां जॾहिं चवंदो त हीउ मुंहिंजो घरु आहे, हीअ मुंहिंजी यूनियन आहे, पोइ तव्हां उनजा जेके मसइला आहिनि से मुंहिंजा आहिनि ऐं सॼी असांजी टीम जा आहिनि। इन नमूने सां जॾहिं पंहिंजो सोचणु एंगल मटाईंदो, यकीननि तव्हां ॾिसंदो त हिन इलाइक़े में उहा साॻी ख़ुशहाली, तरक़ी ऐं उहा सॼी मटिजी वेंदी। ऐं ईंदड़ 4 सालनि खां पोइ जॾहिं ॿी इलेक्शन्स ईंदी, पोइ शायदि तव्हांखे एतिरी, जेकॾहिं हिननि टारगेट्स खे तव्हां हिकिड़ा सब टारगेट्स रखंदो, उन मां तव्हां 80% बि अचीव था करियो, 70-80% बि अचीव करियो था, त तव्हांजे माण्हुनि जी हिते वोटरनि जी ज़हनियत मटिजी वेंदी, वोट ॾियण जो ट्रेंड मटिजी वेंदो, ऐं सम्झिबो वोट कंहिंखे ॾिजे, छो ॾिजे, छाजे लाइ ॾिजे, ऐं बामक़सद वोट जी सोच माण्हुनि में अची। उन करे मुख़्तलिफ़ इहे बाक़ी मजमूई तौर ते असां कारकुननि ऐं ॿियनि ते यकीनी तौर ते जेका यूनियन काउंसिल्स या जेके टाउन या ॿिया जेके लोकल बॉडीज़ इलेक्शन्स आहिनि, लोकल बॉडीज़ इलेक्शन्स में बि असां सिंधियुनि पार्टी हिसो वठे थी। बावजूदि खोड़ जेको सिस्टम जंहिं ते आया आहिनि उहो इंतिहाई, यानी पहिरीं प्रोविंशियल इलेक्शन कमिश्नर फरमाइश ते आंदो वियो, उन सॼो हेठि नेटवर्क ठाहियो आहे, उन करे हेठी सतह ते रिटर्निंग ऑफिसर ऐं AROs जो मयार अध खां मथे जॾो आहे, ख़राबु आहे, ऐं उहो इन करे ठाहियो वियो आहे त इनखे पंहिंजे मुफ़ाद में इस्तेमालु करे सघे। उन करे अफ़सोस थो थिए त इन इलेक्शन्स जी पोइ करण जी ज़रूरत कहिड़ी आहे, पर जीअं हले पियो इन माशरे खे ख़राबु आहे, पर इनखे ई ठाहिणो आहे। उन करे असां लोकल बॉडीज़ जे इलेक्शन्स में पाण हिसो वठूं पिया, पर मजमूई तौर ते पाण उहा चेन आहियूं जेका असांजे क़ौमी असेंबलीअ में जेके असांजा चूंडिजी था वञनि, उहे पंहिंजे मोतबरी सम्झी वञनि था, न त हिन इलाइक़े में या मुल्क में क़ौमी इशूज़ कहिड़ा आहिनि, सिंध जा इशूज़ कहिड़ा आहिनि, उहे उन्हनि जे वात ते हुजनि, पर तव्हां कॾहिं बि उन्हनि वटां उहा नुमाइंदगी न ॿुधंदो। जॾहिं को ॾुखियो वक़्तु अचे थो, हिकिड़ी त तरक़ीअ जूं रिथाऊं इज्तिमाही, ॿियूं जेके मुसीबतूं अचनि थियूं उन्हनि ते उन्हनि जे सूबाई असेंबलीअ में तव्हांखे उहा तव्हांजे ॾिनल वोट जी नुमाइंदगी नज़र नथी अचे। पोइ मजबूरनि असां क़ौमी कारकुन या ॿिया असां इहे सभु महाज़नि ते पंहिंजे वस या वस खां मथे कोशिशि करे उहे मामलनि खे बि हल करण लाइ पाण रिवायती ऐं गैर रिवायती तरीक़ा इस्तेमालु करे पंहिंजी क़ौम जी अॻुवाणी करण जी कोशिशि था करियूं, जीअं उन्हनि खे पंहिंजी सॼी जिदोजहद मिलियल आहे। तव्हांजी त यूनियन काउंसिल्स खां वठी
असांखे पंहिंजे ज़िले जी बि ओनरशिप करणी आहे, सिंध जी बि करणी आहे, ऐं मुल्क में बि जेका बुराई आहे उनखे ख़ात्मे लाइ कोशिशि करणी आहे। इनशा पाण गॾिजी जेकॾहिं तव्हां पहिरियों असांजो ही बुनियादु ठीकु करे वियो, इनशा अॻिते बि आहे तामीर जी सोच सिर्फ़ु तव्हांजे यूनिवर्सिटी यूनियन ताईं न रहंदी, पर इहा तेज़ी सां फैलिबी ऐं माण्हुनि खे फ़र्क़ु ख़बर पवंदी त हिननि जी सोच खां वठी हिननि जो अमल बहितर आहे।